अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडीओ न्यूज़ ऐं आवां वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। सेवण शरीफ़ मां शकील अहमद चन्ना जी, सेवण शरीफ़ में सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस अस्पताल में गुर्दनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। गुर्दनि जे मरीज़नि खे गुलनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। पैरामेडिकल स्टाफ पारां भरपूर रैली कढी दुनिया जे कुंड कुड़च में रहंदड़ गुर्दनि जे मरीज़नि खे मुहबत जो पैगाम ॾिनो वियो। डॉक्टर आमिर गनी समेत पैरामेडिकल स्टाफ ज़िला जामशोरे सदर शाहज़ेब शाह, सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल जो अकाउंटेंट ऑफिसर सैयद ज़ीशान हैदर शाह, एडमिन बाबल लोढ़ाई, डॉक्टर मंजूर अहमद बिरोई ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ डॉक्टरनि ऐं शागिर्दनि जी निगरानीअ में रैली कढी वई। वधीक हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुर्दनि जे मसइलनि में रोज़ानो इज़ाफ़ो थींदो पियो वञे। माण्हुनि खे घुरिजे त साफ़ पाणी इस्तेमालु करण सां गॾु गरम खाधनि खां परहेज़ कनि ऐं खाइण पीअण जे ॿियनि ज़रूरी शयुनि जो ख़्यालु कनि त जीअं गुर्दनि समेत ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि खां बि बचाव थी सघे। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरूं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।